HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट सां ख़बरनि जो सिलसिलो हलंदड़ ऐं रुख़ कयूं था सकरन पीर ज़ाकरी 2 जो, जिते सिंध ग्रेजुएट एसोसिएशन नवाब शाह ऐं सैयद उज़ैर अख्तर शाह ऐं अकबरी जमायत तरफ़ां अखियुनि जी मुफ़्त कैंप दरगाह अकबरी शरीफ़ में लॻाई वई, जंहिंमें ॿाराड़ी तोड़े शहर खां आयल मर्दनि ऐं औरतुनि जे वॾे अंग शिरकत करे अखियुनि जो मुफ़्त ऑपरेशन ऐं अखियुनि जी मुफ़्त चकास पिणु कराई, जॾहिं त अखियुनि जी कैंप में हेपेटाइटिस B ऐं C जूं टेस्टूं बि पिणु मुफ़्त कयूं वियूं। वधीक तफ़सील लाइ असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे HRJDO न्यूज़ जो असिस्टेंट डायरेक्टर वज़ीर अली उन्नाड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं वज़ीर उन्नाड़ HRJDO न्यूज़ में असांजो मौजूदु आहे सकरन पीर ज़ाकरी 2 दरगाह में, दरगाह अकबरी शरीफ़ में, जिते सैयद उज़ैर अख्तर शाह तरफ़ां अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाई वई आहे। अचो साईं जिन सां ॻाल्हि ॿोल था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं घणनि ॾींहंनि जे लाइ कैंप लॻी आहे? टोटल घणनि माण्हुनि जो जेको ऑपरेशन थिए पियो? हीअ असांजी कैंप 2 ॾींहंनि जे लाइ लॻियल आहे। हिकिड़ो त पहिरीं फर्स्ट चौथी 4 ऐं 5 डिसंबर 2 ॾींहंनि जे लाइ लॻाई वई आहे। उन में असांजो उहो जेतिरो वधि खां वधि मरीज़ अची सघनि ऐं हिन सहूलियत मां फ़ाइदो वठी सघनि। उन में असांजी अकबरी जमायत जेके असांजे दरगाह सां लॻा पियल दोस्त आहिनि, मुरीद आहिनि, अक़ीदतमंद आहिनि, उन्हनि जा इलाही सारा एफर्ट्स आहिनि। इन्हनि में इलाइक़े जे सभिनी माण्हुनि ताईं इहा ख़बर पहुचाई वई आहे त हीउ कैंप आहे, हिन मां फ़ाइदो वठो। कल्ह बि असां वटि हिते 300 खां वधीक माण्हुनि जी OPD थी आहे, जंहिंमें 70 माण्हुनि जा ऑपरेशन थिया आहिनि। अॼु हालांकि अञा सुबुह जो टाइम आहे, हेसी ताईं असां 150 खां मथे जी OPD थी वई आहे ऐं ऑपरेशन्स हलनि पिया। 2 ॾींहंनि जो ही प्रोग्राम आहे। असांजे मुर्शिद साईं हाजी अली अकबर शाह ऐं साईं हाजी शोएब अख्तर शाह, मुंहिंजे वालिद साहब, उन्हनि इहा हिदायत कई जीअं त हर साल असां वटि हिते दरगाह शरीफ़ ते 21 डिसंबर ते रूहानी इज्तिमा थींदो आहे। हींअर जॾहिं उहा मीटिंग कॉल करण खां पहिरीं असां जमायत जा दोस्त जाम अख्तर उन्नड़, हाजी शबीर उन्नड़, ताज मोहम्मद मरी, हाजी हबीबुल्ला वारा गॾु वेठा हुआसीं। त इहो असांजे मुर्शिद साईं वॾे असांखे चयो, हुकुम जारी कयो त बाबा अलाह जो ज़िक्र बि वॾो ज़िक्र आहे, इबादत जो कमु आहे, नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल बि थींदी आहे, उलमा कराम ईंदा आहिनि जेके वाइज़ कंदा आहिनि, असांजी इस्लाह कंदा आहिनि, पर अञा को अहिड़ो कमु करियो जंहिंमें तव्हां इंसानियत जी ख़िदमत करे सघो। छो जो हर दुनिया जो जेको मज़हब आयो आहे उहो पहिरीं इंसानियत जी असांखे ॿुधाए थो। असां मुस्लमान पहिरियां इंसान आहियूं, तॾहिं अलाह साईं असांखे मुस्लमान करे पैदा कयो आहे। पोइ हिननि हाजी शबीर वारनि मूंखे सलाह ॾिनी, मुंहिंजी जमायत जे सभिनी भाउरनि मूंखे मशवरो ॾिनो त साईं छो न अखियुनि जी कैंप लॻाई वञे। पोइ असां कराची जे कुझु इदारनि सां राब्तो कयो, उन्हनि भाउरनि सिंध ग्रेजुएट्स वारनि असां सां ताउन कयो ऐं उन्हनि सभिनी जी काविशुनि सां, कोशिशुनि सां, असांजी अकबरी जमायत जी कोशिश सां असां हीउ प्रोग्राम रखियो आहे। ॿियो साईं त हेपेटाइटिस B या C उन टेस्टूं बि न पिया कयो, रुॻो सिर्फ़ु अखियुनि जो ऑपरेशन पियो हले? हिते असां वटि उन सां गॾोगॾु हेपेटाइटिस B ऐं हेपेटाइटिस C जा टेस्ट बि थियनि पिया ऐं शुगर बि टेस्ट कई पई वञे। छा आहे त उन जा बि काफ़ी सारा मरीज़ निकिरनि पिया पॉज़िटिव। हाणे ॾिसूं था, अॻियां कोशिशि करियूं था त असां उन्हनि मरीज़नि जे लाइ बि कुझु न कुझु करे सघूं। उहो हाणे असांजो बोर्ड आहे अकबरी जमात जो, जंहिं बोर्ड जा ई असांजा मेंबर साहिबान आहिनि, उहे गॾिजी वेही असां मीटिंग कंदासीं ऐं अॻियां जो लाइ अमल जोड़ींदासीं। ऐं इंशाअल्लाह हिकिड़ी ॿी बि तव्हांजी ख़ुशख़बरी ॾींदो हलां त असांजे बोर्ड अकबरी जमात जे इहो फ़ैसिलो कयो आहे त हर साल असां हाणे इन्हनि इंसानियत जी ख़िदमत वारी कमनि में अॻियां हूंदासीं ऐं इंशाअल्लाह तव्हां हर ॿिए चौथे महीने 5 महीने असांजे अकबरी जमात जे तरफ़ां का न का अहिड़ी एक्टिविटी ज़रूरु ॾिसंदो। नाज़रीन, असां मौजूदु आहे दरगाह अकबरी शरीफ़ में, जिते सैयद उज़ैर अख्तर शाह तरफ़ां अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाई वई, जंहिंमें औरतुनि ऐं मर्दनि समेत 135 माण्हुनि जा अखियुनि जा ऑपरेशन थी चुका आहिनि हिन कैंप में। उनखां अलावा हिते हेपेटाइटिस B ऐं C जूं टेस्टूं पिणु मुफ़्त में कयूं आहिनि। साईं जो चवणो त हिकु इंसानियत जी ख़िदमत आहे ऐं जंहिंजो मिसाल हुन ॾेई ॿुधायो असांखे, ऐं इंसानियत तमामु बहितरीनु ख़िदमत करे रहिया आहिनि। असां साईं जन खे सलाम पेश था कयूं। कैमरामैन शान सां गॾु वज़ीर उन्नड़, HRJDO न्यूज़ सकरन। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्तु ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।